नाज़रीन अस्सलाम वालेकुम। एस टीवी न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आए हैं। नज़र वजूं था चोर जमाले खां कुर्बान रिंद जी रिपोर्ट से कादन शाह जी गवर्नमेंट डिस्पेंसरी गोठाण लाइ आज़ाद बणिजी वई। दवाउनि जी खोट, डॉक्टरनि जी गैर मौजूदगी ऐं अस्पताल ते हिकु डिस्पेंसर जे कब्ज़े ख़िलाफ़ गोठाणनि जो एहतजाज। डिस्पेंसरी में डॉक्टर मुकड़ करे दवाउनि जी खोट ख़त्म करण जो मुतालिबो। शाहबंदर तालुके जे ॿिए नंबर वॾे शहर कादर शाह में क़ाइम गवर्नमेंट डिस्पेंसरी में दवाउनि जी खोट, डॉक्टर जी गैर मौजूदगी ऐं अस्पताल ते हिकु डिस्पेंसर पारां कब्ज़े ख़िलाफ़ सेठ मोहम्मद मेमन, मियां मूसा जत, अब्दुल गनी जत, आसिम मेमन, अब्दुल शकूर मेमन, आमू मेमन, अला बचायो जत, खमीसो जत ऐं ॿियनि जी अॻवानी में डिस्पेंसरी आॾो सख़्तु एहतिजाज कयो वियो। उन मौक़े ते एहतियात कंदड़नि चयो त डिस्पेंसरी में का बि सहूलियत नाहे, दवाऊं नथियूं मिलनि, को बि डॉक्टर मौजूदु नाहे। अस्पताल ते हिकिड़ो डिस्पेंसर नियाज़ मेमन डॉक्टर बणिजी अस्पताल में वेही मरीज़नि जो प्राइवेट तरीक़े सां इलाज करे थो। जेको मरीज़ पैसा ॾिए थो त उनखे दवाऊं बि मिलनि थियूं, बाक़ी ग़रीब मरीज़ अस्पताल ते अची तड़पी हलिया वञनि था। उन्हनि वधीक चयो त असन अस्पताल में सिर्फ़ु नाले मां त डॉक्टर मुक़ररु थियल आहिनि, पर इहो बि अचण लाइ तयारु कोन्हे, जंहिंजे करे अस्पताल पटेवालनि ऐं डिस्पेंसरनि जे हवाले आहे, जंहिंजे करे ग़रीब मरीज़नि खे को बि रिलीफ नथो मिले। हुननि सिहत जे सूबाई वज़ीर MP मोहम्मद अली ख़ान मलकानी ऐं DHO सिजावल खां मुतालबो कयो आहे त कादर शाह डिस्पेंसरीअ ते डॉक्टर मुक़ररु करे दवाउनि जी खोट ख़त्म करे इलाइक़े वासियुनि खे सिहत जो सहूलियत ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो।